अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलियस नबासी। किताब आहे कोट लखपत जो कैदी, जेल डायरी। लेखक रसूल बख्श पली जो। किस्त 11 27 मई 1982 ईस्वी। सवेरा जहाँ पर बसेरा वहीं हो, जहाँ पर बसेरा सवेरा वहीं है। जिते सुबुह हुजे झूपड़ी उते हुजे, जिते झूपड़ी हुजे सुबुह उते ई आहे। हा माई लता बराबरि। पर जिते पंहिंजी झूपड़ी हुजे उते ऊंदहि हुजे त पोइ, सुबुह जो नालो निशान ई न हुजे त पोइ। जिते मुफ़्तख़ोर फोरू ऐं ज़ालिम न हुजणु गुनाह हुजे, मुनाफ़िक़ मकार ऐं कूड़ो न हुजणु गुनाह हुजे, वतन फ़रोश क़ौम फ़रोश ऐं ज़मीर जो सौदागर न हुजणु गुनाह हुजे, इंसान ज़ात जे क़ातिल दुश्मन जो दलाल, सियासी भाड़ खाईंदड़ ऐं शिकारी कुतो न थियणु गुनाह हुजे। जिते माई लता तुंहिंजी ज़ात औरत ज़ात थियणु गुनाह हुजे, हक़ परस्त बाग़ैरत ऐं सरफ़रोश इंसान दोस्त ऐं इनक़िलाबी थियणु गुनाह हुजे। जिते नेक प्यारियुनि ऐं ख़ूबसूरत शयुनि ऐं माण्हुनि जो वजूद ई गुनाह हुजे त पोइ उते छा कजे लता? त पोइ मुंहिंजी सलाह आहे त हिकिड़ो कमु त उहो कजे त सुर जे सतनि समुंडनि मां पंहिंजे आवाज़ जे जादूअ सां हिमालय जबल जेॾा गुस्से जा शोला भड़काए अहिड़े निज़ाम खे जलाए रख करण में मदद ॾिजे जंहिंमें उहो सभु कुझु थियणु लाज़िम ऐं अणटर आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं नेठि जिते सुबुह हूंदो पंहिंजूं झूपड़ियूं बि उते हूंदियूं, ऐं जिते पंहिंजूं झूपड़ियूं हूंदियूं सुबुह बि उते हूंदो। सॼो पघिरजी पियो आहियां, कपिड़ा बि बदिलायां, अञा काल्ह बदिलाया अथमि पर सॼा फाटा पिया आहिनि। अॼु परवेज़ मुलाक़ात ते ईंदो, ख़ुदा करे रिसाला ऐं किताब आणे। हिते हिकिड़ी वॾी ज़रूरत आहिनि, सुठा किताब ऐं रिसाला। ॿाहिरि रिसाला ऐं किताब जाम आहिनि त पढ़ण जी फ़ुर्सत ऐं ज़रूरत एॾी कान्हे। हिते फ़ुर्सत ऐं ज़रूरत सख़्तु आहे पर रिसाला ऐं किताब कोन्हनि। किथे ढोर सुञा किथे चोर सुञा। अमीर चए थो ए जेवड़ा तुसानू सुतरदा ए, उन सुतरदा ओ जहिड़ा मिट्टी वांगुरु लॻंदा आहे। उन सुतरदा ओ जहिड़ा मिट्टी वांगुरु लॻंदा आहे। हीउ जोड़ो तोखे ठहे थो, हू नथो ठहे जेको मिट्टीअ वांगुरु थो लॻे। मूं चयसि असीं वेठल ई मिट्टी ऐं रेतीअ जे पट जा आहियूं, पथरनि ऐं रेतीअ जे विच में। जहिड़ो देसु तहिड़ो वेसु। हाणे हिनखे कीअं सम्झायां त मिट्टीअ जहिड़ो अबरो वेसु लतीफ़ जे मारनि सामियुनि जोगियुनि ऐं खावड़ियुनि जो वेसु बि आहे। असीं हितां आहियूं जिते खुंबो न आहे, जे वञूं कंहिं विहाए त पिणु मथो लोहियूं। छा बहरहाल शुक्र आहे हीउ जोड़ो त अमीर खे मंज़ूरु आहे। घर जा भाती अचनि था त तकड़ में सॼी घर घाट जो पूरो हाल अहिवाल ॾियो कोन सघनि। जे सॼो सरबस्तो अहवालु लिखी अचनि हा त बि चङो। जंहिं वटि अहवालु हूंदो आहे तंहिंजे नज़र में फ़क़ति मुख्य नुक़्तनि जी अहमियत हूंदी आहे, पर ॿुधण वारे लाइ सॼी ॻाल्हि ॿुधणु ऐं सम्झणु ज़रूरी हूंदी आहे। ख़बरचार बि इंसान जी केॾी न वॾी ज़रूरत आहे। कपिड़नि फाटी वञण जी ॻाल्हि तां मयार ज़िंदगी वधाइण न वधाइण जे मसइले बाबति सोच में पइजी वियुसि। सोचियुमि त ज़ाती मयार ज़िंदगी वधाइण ऐं क़ौमी अवामी मयार ज़िंदगी वधाइण जी जिदोजहदनि में तज़ाद आहे। भरपूर सुखी ऐं शानदार ज़िंदगी गुज़ारण जे लाइ जेके ॻाल्हियूं खपनि से गॾियल अवामी इनक़िलाबी जिदोजहदनि खां सवाइ न मिलंदियूं। ज़ाती मयार ज़िंदगी वधाइण जी जिदोजहद ज़रिए आम माण्हुनि जी वॾी घणाईअ खे घुर्बल भरपूर सुखी शानदार ज़िंदगीअ जा फ़क़ति के मथाशरा निमाइशी ऐं ख़सीस जुज़ा हथ अची सघंदा। सॼी उमिरि उन्हनि पुठियां डोड़ियो ऐं डोड़बो ऐं हलाक थिबो त आला ज़िंदगीअ जी अहम तरीन ॻाल्हियुनि जी हासिलात लाइ गॾियल अवामी इनक़िलाबी जिदोजहद में हथु वंडाए कोन सघिबो। रुॻो फौरी ज़रूरतूं पूरियूं कबियूं त बि कमु कोन हलंदो। फौरी ज़ाती रोज़मर्रा जूं ज़रूरतूं पूरियूं करण लाइ बि वक़्तु कढणो आहे ऐं जाखोड़ करणी आहे, ऐं दाइमी ज़रूरत वारनि गॾियल ज़रूरतुनि लाइ बि वक़्तु कढणो ऐं जाखोड़ करणी आहे। उन्हनि ॿिन्हिनि में तवाज़ुन पैदा करिणो आहे। इनक़िलाबी माण्हुनि खे फ़ौक़ियत पोइ ॻाल्हि खे ॾियणी आहे, छो त वॾी अक्सरियत सिर्फ़ु पहिरियुनि ॻाल्हियुनि में रुधल आहे ऐं पोइ ॻाल्हि ॾांहुं पाईअ जेतिरो बि ध्यानु नथी ॾिए। उनजी तलाफ़ी करण लाइ, तवाज़ुन खे दुरुस्त करण लाइ इनक़िलाबी माण्हुनि खे घणो ऐं मुख्य ध्यानु गॾियल जिदोजहद ते ॾियणो आहे ऐं उन लाइ घुर्बल क़ुर्बानियूं ऐं त्याग करणा आहिनि। पर जे माण्हू शुरूआति करे ऐं उन ते मज़बूती ऐं ओरचाईअ सां क़ाइमु रहे त पोइ त्याग ऐं क़ुर्बानीअ वारो मसइलो बि काफ़ी हद ताईं हल थियो वञे। पोइ सादी रहणीअ करणीअ खे ॾिसी माण्हू उनखे पाण में त बि
पाण में न त बि ॿियनि में क़बूल करे वठनि था। अॻिते हली उहा रहणी करणी ख़ुदि फैशन बणियो पवे, जीअं माऊ वारी टोपी। राति 9:15 अॼु परवेज़ आयो, किताब ऐं 3 रिसाला आंदाई। किताब हिकु ॿ सुठा ऐं ॿिया हालू चालू आहिनि। गुज़ारो अॼु हिन जेल में रहंदे पूरनि 11 महीननि खां पोइ मीम साबिक़ PP सूबाई वज़ीर सां मुलाक़ात थी। पहिरियों ख़बर कान हुअसि, पोइ ख़बर पियसि त 2-4 दफ़ा हथ ॿधी माफ़ी वरिताई त सुञातमि कोन, ज़ाल मिलणु आई हुयसि। गुलज़ार जेलर दस्तूर मूजिबि ॿाहूं ॿधी खीकारियो। अज़मत बि हो, मूं अॼु लापरवाही ऐं ग़लती कई। अज़मत थोरो लाड़ो ॾेखारियो त मूं खेसि लिफ्ट ॾेई ऐं साणसि थोरो ॻाल्हायमि, हालांकि मूंखे दम झलणो खपंदो हो। अलाए छो मूंखे अहिड़नि माण्हुनि सां ठीकु नमूने हलणो नथो अचे। बुनियादी सबबु उहो आहे त नफ़्सियाती तरह अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजे मुक़ाबिले जो माण्हू तसवुरु नथो कजे ऐं माण्हूअ जो तहतल शऊर सां वेड़ जी ज़रूरत ई तस्लीम नथो करे। उन करे जल्दी ॻाल्हि लाइ मिटी करणु घुरे थो। पर उहा मुंहिंजी सख़्तु भुल आहे। अहिड़ा माण्हू पोइ सम्झनि था त हू जेका बेहूदगी कंदा साखे ने फॿी वेंदी। बहरहाल उहा मुंहिंजी पुराणी ग़लति पॉलिसी आहे, जंहिं मां मस जान छॾाई हुयमि त अॼु वरी साॻी ग़लती करे वेठुसि। हाणे छा कजे, सोचिबो। नौजवान अजीब रवैयो अख़्तियार करे रहिया आहिनि, नामुनासिब ऐं बेफ़ाइदो साॻी पुराणी कहाणी, अवल मिठ मिठ ऐं पोइ ओचितो ॿेड़ीअ ते चढ़ी फरहो कढी वठण जी कोशिश। ही माण्हू हिन तरीक़े सां पसो पेश सियासत में कॾहिं बि कामयाबु कोन थींदा। ज़रूरत खां ज़्यादा चालाकी सियासी ख़ुदकुशीअ जे बराबरि आहे। बहरहाल मसइले जो हल कढी सघिजे थो, पर कीअं? साॻियो हाल बिज़ंजे जो आहे। सूरत हाल चौतरफ़ पेचीदी आहे। MRD में शामिल न थियो। मुंहिंजो ख़्यालु हो त बिज़ंजो ऐं असीं सभु गॾिजी MRD खे ज़ोर वठायूं त ज़िया जो तख़्तो वधीक जल्द ऊंधो थी सघे थो। बिज़ंजे साहब ते जन हल्कनि जो असरु हो, से अंदरि ई अंदरि ज़िया शाहीअ सां मिलियल हुआ। हिकु बहितरीनु मौक़ो हथां विञायो पियो वञे। अणॼाणाई नाअहली ऐं तंग नज़रिए सबबि कुल जो तसवुर बि कोन्हे। सभु को जुज़ खे सभु कुझु सम्झो वेठो आहे। मीम जो एके बाबति नंढड़ो मज़मून बिल्कुलु फस्ट क्लास आहे, सुठो लिखियो अथसि। ॻाल्हि 2 अखरनि में पूरी कई अथसि। किथे इख़्तिसार जी बि वॾी ज़रूरत आहे। ऐं ॿाहिरि हुजां हा त भायां थो त ॻाल्हि जी का मुंहुं मुहाड़ करण में हथी मिले हा। अॻे तौबाज़ारी करण खां पोइ अॼु वरी फांसी घाट जे क़ैदीअ जे मिंथ ते संदसि केस बाबति राय ऐं सलाह ॾियणु क़बूलु करे वेठो आहियां। हाणे 2-3 ॾींहं माण्हू कंध ते चढ़ियो बीठो हूंदो त हिकदमि केस पढ़ी असांखे राय ऐं सलाह ॿुधायो। साहिब लिखी महीने 2 लाइ जान वेल में हूंदी। अकुल बिना अज़ाब घणा सहंदी जिंदड़ी, पर फांसी घाट में बंदि थियल माण्हूअ खे जवाबु ॾींदे बि शर्म थो अचे। वञिजे केॾांहुं? नौजवान उर्दू ॻाल्हाईंदड़ नाम निहाद इनक़िलाबी गिरोह। मीम प्रोफेसर अज़ीज़ुद्दीन अहमद मज़लूम क़ौमुनि जो दोस्त, पंजाबी तरक़ी पसंद। 28 मई 1982 ईस्वी 6:45 सुबुह विंझी आयो आहियां। BBC तां आवाज़ु साफ़ नथो अचे। हिकिड़ो रेडियो ईअं, ॿियो सेल चटी भरे बि बिजलीअ ते रेडियो हलाइण जी मोकल वठिबी, न त रेडियो बैन अल-अक़वामी ख़बरुनि ऐं कराची ऐं हैदराबाद लाइ बेकार रहंदो। फ़क़ति एतिरो समां पियो त बरतानिया हमिलो कयो आहे, संदसि फ़ौजूं वधी रहियूं आहिनि। अर्जेंटाइन जवाबी हमिलो कयो आहे। अमेरिका बरतानिया खे मिसाइल ॾिना आहिनि ऐं अर्जेंटाइन जे एहतजाज खे रद्द कयो आहे। ख़ैर, हफ़्ते 2 में अछाकारा पधरा थी पवंदा। बहरहाल साम्राज जे घर में घोटालो वधियो। पराई धीअ तां कारख बि चङी, या धिको बि चङो। बदमाश विड़िया भला, बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ बि सुभान अल्लाह आहिनि। फाकलैंड में अर्जेंटाइनी फ़ौजुनि जो कमांडर बि बुनियादी शइ आहे। 7 पीढ़ियुनि खां वठी अवाम जो कातिल आहे, फ़ौजी ख़ानदान आहे। जॾहिं बि जमहूरियत जी ॻाल्हि थींदी आहे या हुक्मरान टोलो जमहूरियत जो ढोंग रचाईंदो आहे, तॾहिं ही ख़ानदान बग़ावत कंदो आहे। ॾाॾे बि ईअं कयो, पिणस बि ईअं। हिन लाखीणे जो फ़ौजी तजुर्बो आहे ई उहो जो पंहिंजो हक़ घुरंदड़ हारियुनि जे बग़ावतुनि खे कुचलींदो ऐं जमहूरियत जी घुर कंदड़नि जी सफ़ाई कंदो रहियो। तारीख़ जा अजीब खेल आहिनि। ॾखिण अमेरिका में साम्राज जे घोटाले खे तेज़ करण ऐं अवामी क़ुवतुनि खे
उते पेर रखण जी जाइ करे ॾियणु अर्जेंटाइन जे रुजत परस्त कातिल टोले क्यूबा जे इनक़िलाबी वज़ीर आज़म कास्त्रो खे पैगाम मोकिलियो आहे। जॾहिं वियनि वाहूं तॾहिं फिरी थिया फ़क़ीर लाइ तारीख़ ॿियनि सां गॾु उन 7 पीढ़िया ते अवाम दुश्मन कातिल ऐं साम्राजी छाड़ ते जनाब ब्रिगेडियर जनरल मारियो मेनेंडेज़ खां कमु वरितो आहे। 4:30 बजा शाम निंड आई पर अलाए केरु आयो जो फिटी पई। 2 नंढड़ा गिदरा खाधा अथमि उन करे आरायूं पयूं पोसरनि। हिते जा गिदरा ज़रे घटि सरदनि जहिड़ा आहिनि, कदु नंढो अथनि, बाक़ी हूअं जहिड़ा सरदा। कल्ह राति अमृता प्रीतम जो नवीं रुत मजमूआ पढ़ियुमि। अमृता बि अजीब चीज़ आहे, शाइर, कहाणीकार, नावल निगार, इंशा परदाज़, टेलीकास्टर ऐं ॿियो अलाए छा छा। ॾिसूं असलम जी अमृता कहिड़ो थी ॿूटो ॿारे। ॻाल्हियूं उहे ई साॻियूं पर निज़ाम कमाल, ॻाल्हियूं उहे ई साॻियूं पर नज़र कमाल जी। रांझन वे तेरा ना पहले लीता मौलवी जिस रखिया तेरा ना, फिर रांझन रांझन करदी रही तेरी कर्मा वाली माँ, रांझन वी तेरा ना, रांझन वे तेरा ना। अमड़ी ने लीता बाबुल लेता लेता फिर बहरान भेड़ा लेता भाभियाँ लेता लेता सारे गिरान, रांझन वे तेरा ना। किसे नू दोष कोई ना देवे करे न कोई मना, किसे नू दोष कोई ना देवे करे ना कोई मना, पर तद क्यों बने गुनाह वे रांझा जद मैं हीर तेती मोह ला, रांझन वे तेरा ना। रांझणड़े तुंहिंजो नालो पहिरीं मोलीअ वरितो जंहिं तुंहिंजे कन में बांग ॾेई नालो रखियो, पोइ रांझन रांझन कंदी रही तुंहिंजी भाग भरी माउ। रांझणड़े तुंहिंजो नालो अमड़ वरितो, बाबुल वरितो, पोइ भाइरनि वरितो, भेणुनि वरितो, भाॼाइनि वरितो, सॼे ॻोठ वरितो, रांझणड़े तुंहिंजो नालो। कंहिंखे बि को ॾोह नथो ॾिए, को बि कंहिंखे मन नथो करे, पर तॾहिं गुनाह छो थो बण जहिड़े रांझन, जॾहिं आउं हीर तते वात सां वठां थी, रांझणड़े तुंहिंजो नालो। जवाबु आहे रांझन तेरे दाना, रांझन तेरे दाना ने हीर रांझन तेरे दाना, की होया जे मौलवी लेंदा ले लेंदी अमड़ी ते बाबुल भी लेंदा, ले लेंदे वीर भाभियां भी लेंदियां ते भावें लेंदा सब गिरां, पर एक हीर जे तू ना लेंदी तां अज कौन लेंदा ओंदा ना, सदियां पिछों अज भी कुड़ियां अपने अपने सजण दा रख देंदियां ने रांझण ना, नी हीरे रांझन तेरे दाना। रांझण तुंहिंजे जो नालो आई हीर, रांझन तुंहिंजे जो नालो। छा थी पियो जे मौलवीअ वरितो, भली अमड़ बि वठे त अबो बि वठे, भाइर बि वठनसि ऐं भाॼायूं बि वठनि, हा भले खणी सॼो ॻोठु वठे, पर आई हीर जे तूं हिकिड़ी न वठी आ त अॼु केरु वठे हा संदसि नालो। सदियुनि खां पोइ अॼु बि छोकिरियूं पंहिंजे पंहिंजे सजण जो रखियो छॾीनि रांझन नालो, आई हीर रांझन तुंहिंजे जो नालो। काफ़ ज़ाल ते कावड़ चे कम जो खानो ख़राब करे छॾियईं। टीवीअ जो मसइलो जल्द ॾींहं ॿिनि में हल थींदो, बंदि थियण जो वक़्तु 6 बजा, दरवाज़ो बंदि न करण जी ॻाल्हि दिमाग़ जे ताज़गीअ जो नुस्ख़ो। अमृता प्रीतम जे किताब जी ॿी कापी सूखड़ीअ तौरु मजीद कुरैशीअ खे ॾिनमि। ॾिसूं त खेसि ॻाल्हि सम्झ में अचे थी या न, इम्कान घटि आहे, अॼु चकर कोन ॾेई सघियुसि। भत बि खाई छॾियुमि, हाणे राति जो छा खाइबो। अमीर चए थो त कद्दू थो तयारु करियां। ट्राटिस्काइन बाबति कुझु किताब पढ़ियमि, शाबस आहे लेनिन खे ऐं संदसि लॾे खे, जन अहिड़नि लॿाड़ी ख़र दिमाग़ ऐं बेहूदनि माण्हुनि खे बर्दाश्त कयो। संदसि अमली गदारियुनि जा धक बर्दाश्त कया, संदन अमली गदारियुनि जा धक बर्दाश्त करे बि पंहिंजो ज़हनी तवाज़ुन बरक़रार रखियो ऐं खेनि नेठि खुणनि में खुटायो। अहिड़ी ज़ुबान दराज़ बीमारी कंहिंखे चिंबड़ी पए त पोइ उन जो बचणु मुश्किल। घणनि ॾींहंनि खां पोइ लेनिन जे लिखण जा टुकड़ा पढ़ियमि। छा दिमाग़ आहे, जॾहिं खेसि पढ़िजे थो
तॾहिं माण्हू पाण खे कचे ॿाराणे जो खुताबी थो महसूसु करे। इल्मनि जा 7 समुंड पेट में, उन्हनि खे कूज़े में बंदि करे सघण जो कमाल। इल्मु दिमाग़ ते सवार न, पर उन में हज़म थियल, उन जो जोहर ऐं अतुर कढी रहण जो अमल सदाईं जारी, उन खे अमल में तब्दील करण जो सिलसिलो चालू। हरफन मौला आलिम बामल, सरतरीअ ते चौतरफ़ जंग जारी ऐं सिर तरीअ ते चौतरफ़ जंग जारी, ऐं साहिब अहिड़े मैदान में जंहिंजी कहिड़ी ॻाल्हि कजे। खुरड़े खाई रत भत न विझे वात में, खुरड़ी खाई रत भत न विझे वात में, पिण में पहलवाननि जे वेठी परखे पत, जनी नेण नस्त नीहे न लाहे तन। ख़लीफ़ो नबी बख़्श। साॻिए वक़्तु ॿारनि जहिड़ो मासूम, दरवेश जहिड़ो सादो, आशिकनि जहिड़ो मोहबती ऐं निहठो, अहिड़नि माण्हुनि जी सही ॻाल्हि को लतीफ़ हुजे जो बयानु करे सघे। असां जहिड़नि खे त माठ अचियो वञे। सरियोसीं सकूत जोगीअ संधी ज़ात खां, सरियोसीं सकूत जोगीअ संधी ज़ात खां लतीफ़। सच त लेननि जी ज़ात जो पूरो पूरो जलाल जमाल ऐं कमाल पसाए सघणु हिकिड़ी तख़लीक़ी मोजिज़े खां घटि ॻाल्हि कान थींदी। ज़रे घटि साल खां पोइ लेननि जूं ॻाल्हियूं ॿुधी ज़हन खे हिकु दफ़ो वरी इनक़िलाब ऐं अवाम दोस्तीअ जे आसमाननि जो सैर करणु लॻो। काजा आंदी केचिन वणकारा वाई, सुणी मूं साई नेणे निंड वेह थिए। शाह 29/5/1982 ईस्वी, सुबुह जा 7:30 वॻा। अंग्रेज़नि डारवन ॿेट ते कब्ज़े जी दावा कई आहे। रेडियो पाकिस्तान बबर कारमल खे जनाब करे पियो कोठे, फलाणे खे कोठे अच, ठटे जी ज़ुबान रे जा ठटे में अलाए कहिड़ा हाल आहिनि। याकूब क्यूबा वियो आहे, ऐलान थियो आहे त बलोचिस्तान में औरतूं काउंसिलुनि जूं मेंबर थी सघनि थियूं। गिरफ़्तार थियल कैदीअ ते पूरे ज़हनी कब्ज़े करण लाइ हिकिड़ा पुलिस वारा खेसि मारींदा आहिनि, ॿिया संदसि हमदर्द बणिबा आहिनि। हिकिड़े पासे औरतुनि खां नाले मातर इंसानी हक़ बि खसे वठण लाइ हिकिड़ी यकी लोध पई ठहे, ॿिए पासे ही इनायतूं ऐं करम। साम्राज हिंदू यहूदी मुसलमान ऐं ॿियनि पुराणनि तोड़े नवनि दीननि ऐं धर्मनि खे नए सिर जीअरो करण जे आड़ में टीं दुनिया जे अधु ग़ुलाम ग़रीब ऐं इनक़िलाबी अवाम खे पंहिंजे छाड़तो नथा जिस्मानी, रूहानी, सकाफ़ती ऐं नज़रियाती ऐं नाज़ी लोड़नि में बंदि करे रखणु घुरे थो। खेनि पंहिंजे ज़र ख़रीद पादरियुनि, पंडितुनि, मुल्लनि, बख़्शुअनि ऐं ॿियनि हथां अहिड़ो बताल ऐं दहशत ज़दा रखणु घुरे थो जो हू साम्राज ऐं संदसि छाड़तुनि जे फुरलुट ऐं ग़ुलामीअ ख़िलाफ़ु ॿिड़क बि ॿोले न सघनि। बल्कि उहा सोच ई संदनि ज़हन मां निकिरी वञे, हू अहिड़ा ॾिनल ऐं हिसियल ढोर बणिजी वञनि जो खेनि सुते बि छिरक पिया पवनि ऐं इशारे ते हुकुम जी तामील कनि। उन जे ख़िलाफ़ु जेको तारीख़ी रद अमल थी रहियो आहे ऐं जेको थींदो, तंहिंजी अॼु खेनि परवाह कान्हे। पर सुभाणे जॾहिं माण्हू नेठि सम्झी वेंदा त कलीसाइन, मंदरनि ऐं मस्जिदनि ते डॉलरनि जे इन मींहं जो मतिलबु छा आहे, जॾहिं कारे ढगे जा धणी जाॻंदा, तॾहिं पाण ई हर कंहिंखे ख़बर पइजी वेंदी त घणे वीहे 100 आहे।